पीपी चेयरमैन सां नून लीग सां ॻाल्हाइण लाइ जोड़ियल कमेटी जे मेंबरनि जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी सां कमेटी मेंबरनि ज़रदारी हाउस में मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुराद अली शाह, कमर ज़मान कायरा, शुजा ख़ान, सनाउल्ला ज़हरी ऐं ॿियनि मुलाक़ात कई। निगरां वफ़ाक़ी काबीना गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। इक़्तिसादी राब्ता कमेटी गुज़िरियल ॾींहुं गैस अघनि में वाध जी मंज़ूरी ॾिनी हुई। काबीना जी 14 फ़रवरी ते इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी। बदनामे मूजिबि निगरां वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। अफ़गानिस्तान कंट्री ऑफिस हेठि इस्तेमाल गाॾियुनि खे स्पेयर पार्ट्स जी कराची पोर्ट खां अफ़गानिस्तान मुंतक़िली ऐं ग्रेड 20 जे ऑफिसर खान नवाज़ जी हेवी इंडस्ट्रीज़ टेक्सला में फाइनेंस मेंबर तौर ॿीहर मुक़ररी जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई। जेएस बैंक जे स्पॉन्सरिंग शेयर होल्डर्स शबीर अहमद खे बैंकिंग कंपनीज़ ऑर्डिनेंस तहत छूट। ॿिटी शर्त रखंदड़ जवाबदार इरफान कादिर भट्टी खे सल्तनत नॉर्वे हवाले करण ऐं एमडी पाकिस्तान बैतुल माल जी ख़ाली जॻह ते सैयद तारिक महमूदुल हसन जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी वई। पीएस अरिड़हं उॿावड़े जे रहियल ॿिनि पोलिंग स्टेशन्स जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा जारी। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾेर 1922 वोटनि जी लीड सां गैर हतमी ऐं गैर सरकारी तौर कामयाब। पीपल्स पार्टी उम्मीदवार शहरियार शर गैर हतमी ऐं गैर सरकारी तौर हाराए वियो। ॿिन्ही पोलिंग स्टेशन्स तां जाम मेहताब ॾेर 1147 वोट खंया ऐं शहरियार महर 805 वोट खणी सघियो। इस्टेब्लिशमेंट खे निशानो बणाइण मुल्क जी ख़िदमत नाहे। असांखे बि उम्मीदुनि खां घटि सीटूं मिलियूं पर वावेला नाहे कई। अक्सर जमायतुनि जी धमकी वारनि बयाननि सां जमहूरियत खे नुक़सान पहुची सघे थो। अजीब सूरत हाल आहे। इदारनि ते तनक़ीद कई पई वञे। एमक्यूएम पाकिस्तान अॻुवाणनि ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवण हो त कारकर्दगी ॾेखारण बग़ैर सवाल पुछण ते इस्टेब्लिशमेंट जो ॾोह ॾिनो वञे थो। माण्हुनि खे पाणी ऐं दवा न ॾींदड़ आख़िर में इस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम मढ़नि था। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त चूंडुनि बाबति गैर मुल्की नसीहतुनि जी ज़रूरत नाहे। चूंडुनि जे हवाले सां मुबसरनि जी रिपोर्ट हक़ीक़त ते ॿधल नाहे। हू गज़ा ऐं रफ़ा में इसराइली जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। वालरल माथिरी में कश्मीरियुनि ख़िलाफ़ भारतीय ज़ुल्म जो सिलसिलो जारी आहे जेको बिना देर बंदि कई वञे। पाकिस्तान ऐं रूस स्ट्रेटेजिक ग्रुप जो इजलास 7 फ़रवरी ते थियो। इजलास में इलाक़ाई सलामती समेत मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान ऐं जमहूरियत डोमिनिका विच में सिफ़ारती लाॻापा क़ाइमु थिया आहिनि। पीटीआई उमर अयूब खे वज़ारत उज़्मा लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। पीटीआई बानी पारां पीपल्स पार्टी जेयूआई ऐं ॿियनि जमातुनि सां ॻाल्हाइण लाइ कमेटी जोड़ण जी हिदायत। असद कैसर जो चवणु आहे त समूरनि सियासी जमातुनि सां ॻाल्हाइण जो टास्क ॾिनो वियो आहे। इलेक्शन में धांधलीअ ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ जमातुनि सां राब्तो कंदासीं। नवाज शरीफ जी इन 15 मानसेरा तां चूंडुनि में शिकस्त ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में बरुखनी बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। नवाज शरीफ जो वकील पेश न थियो। इलेक्शन कमीशन मानसेरा में कामयाब आज़ाद उम्मीदवार जो नोटिफिकेशन रोकण जी इस्तदा करे छॾी।
निगरान हुकूमत वींदे वींदे अवाम मथां महांगाई जा बम उछड़ाइण लॻी। 16 फरवरी खां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध जो इम्कान। ज़रियनि मूजिबि एक्सचेंज एडजस्टमेंट खां सवाइ पेट्रोल जी क़ीमत में ₹1.97 फ़ी लीटर वाध थी सघे थी। डीज़ल जी क़ीमत में ₹9.20 फ़ी लीटर वाध जो इम्कान। अॼु राति 12 वॻे नई क़ीमतुनि जो ऐलान कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट पीपी अॻवान राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ जज जा रिमार्क्स हज़फ़ करण जो हुकुम। केपी जी वॾी वज़ारत पारां केपी जे वॾे वज़ारत लाइ नामज़द उम्मीदवार अली अमीन गंडापुर लाइ ॾुखियायूं वधी वयूं। संदसि ख़िलाफ़ 3 साल पुराणे केस में गिरफ़्तार वारंट जारी। आज़ाद कश्मीर जे इलेक्शन कमीशन अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अली अमीन गंडापुर खे चूंडुनि में ज़ाब्ता इख़्लाक़ जी भञगड़ी जे केस में 28 फरवरी ते इलेक्शन कमीशन आज़ाद कश्मीर आॾो पेश करण जी हिदायत। अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ वकील राजा ज़ुल्करनैन 2021 जी चूंडुनि में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। जामशोरो में जीडीए पारां आम चूंडुनि में धांधलीअ ख़िलाफ़ सुभाणे जामशोरो में धरणो हयो वेंदो। धरणे जा इंतज़ाम मुकमल कया विया। मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सुभाणे यूनिवर्सिटी में रिथियल मिड टर्म सेमेस्टर वारा इम्तिहान मुलतवी करे छॾिया। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां सुभाणे ट्रांसपोर्ट न हलाइण जो फ़ैसिलो। सिंध यूनिवर्सिटी में रिथियल टेस्ट ऐं लाॻापियल कॉलेजनि जा इम्तिहान बि मुलतवी। जामशोरे जे ज़िले इंतिज़ामिया पारां हैदराबाद खां कराची लाइ सफ़र करण खां पासो करण जी हिदायत करे छॾी। धरणे खे जीडीए जी क़यादत पीर पगारो राशिद महमूद सुमरो सैयद ज़ैन शाह अयाज़ लतीफ़ अली जो डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿिया ख़िताब कंदा। ऐं उर्दू ॿोलीअ जे अज़ीम शाइर मिर्ज़ा असदुल्ला ग़ालिब जी अॼु 115वीं वरसी मल्हाई पई वञे। शाइरी हुजे या नसर या ख़त लिखण, मिर्ज़ा ग़ालिब हर सिन्फ़ में निरालियूं ऐं रंगीन जिद्दतूं पैदा कयूं।